ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 44 अध्याय जे बे भाग में ॾिठो। जॾहिं सभई पहलवान कंस जा मारिजी विया, तॾहिं कंस पंहिंजे पासे वेठल पहलवाननि ऐं दैतनि खे हुकुम ॾिनो त पंहिंजा पंहिंजा हथियार खणी वञी श्री श्याम सुंदर ऐं बलदाऊअ खे मारियो। लेकिन उहे पहलवान ऐं राक्षस बि श्री श्याम सुंदर ऐं बलदाऊ जी जे हथां खन पल में मृत्यु के प्राप्त थियनि था। जंहिं खां पोइ श्री श्याम सुंदर यकदम राजा कंस ते वञी हमलो करे थो ऐं उन खे मथां खां ज़मीन ते किराए टिनी लोकनि जे बार समेत उन जे मथां अहिड़ी तरह टुपो ॾिए थो जो हू खन पल में पंहिंजा प्राण त्यागे मोक्ष पद के प्राप्त करे थो। प्यारा भक्तों, राजा कंस मोक्ष के सिर्फ इन जे लाइ प्राप्त कयो जो हू पल पल खन खन हर वक्त हर वेला श्री श्याम सुंदर जे भय खां उन जो रूप पंहिंजे ध्यान में रखंदो हो। सभई चओ जय श्री कृष्णा। अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 44 अध्याय जे 3 भाग जी कथा जो आनंद वठूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा, जॾहिं कंस खे मोहल ॾिसी उन जा 8 भाइर पंहिंजा पंहिंजा हथियार खणी नंदलाल जीअ खे मारण वास्ते डोरिया, तॾहिं बलराम जी हल ऐं मौसल सां सभिनी खे मारे छॾियो। तॾहिं सभिनी वॾे आवाज़ सां श्याम ऐं बलराम जी जय जयकार कई। ही हाल ॿुधी सभई नंढा वॾा मथुरा वासी ॾाढा ख़ुशि थिया ऐं देवताउनि ख़ुशीअ जा नगारा वॼाए नंदन बाग जा फल ॿिन्ही ॿाहिरनि ते वसाया। हरि भक्त राजा, जिन खे राजा कंस घुरायो हो, से वेंकटनाथ खे दंडवत करे पंहिंजे घर विया ऐं नंद उपनंद ऐं ॿिया उहे सभु चरित्र सपने वांगुरु सम्झी पंहिंजी जाइ ते आया। केशव मूरत कांवर जी पंहिंजे हथ सां कंस खे वारनि खां जले अहिड़ी तरह उन जी लाश खे सड़क तां गिहलींदो यमुना नदीअ जे किनारे ते खणी वियो, जहिड़ी तरह हाथीअ खे शींहं मारे गिहले खणी वेंदो आहे। कंस वासुदेव ऐं देवकीअ खे क़ैद करे घणा ई दुख ॾिना हुआ। तंहिं करे श्री कृष्ण उन जी लाश खे गिहलण ऐं छिकण सां उते कंस घारो नारो प्रगट थियो, जो अञा ताईं बि उते मथुरा में कंहिं कंहिं वक़्तु कंस जी खिल उते ॾिसण में ईंदी आहे। ऐं ॿियो सबबु लाश गिहलण जो ही आहे त मथुरा जी खाक लॻण सां कंस जो अधर्मी बदन शुद्ध थी वञे। जमुना जे किनारे लाश खे पहुचाए श्री कृष्ण थोरो वक़्तु उते बीठो हो। तंहिं करे उते जो नालो विश्राम घाट प्रगट थियो। जॾहिं इहा ख़बर महिलात में पहुती, तॾहिं कंस जूं राणियूं भाॼायूं ऐं माइटियाणियूं रोवंदियूं रोवंदियूं जमुना नदीअ जे किनारे ते पहुतियूं। सभई चओ जय श्री कृष्णा। हे राजा परीक्षित,
उन्हनि स्त्रियनि पंहिंजो हार सिंगार छिने पंहिंजे पंहिंजे पतीअ जो मुंहुं ॾिसी उन जो सर पंहिंजे हिंज में रखी ॾाढनि विरलापनि सां रोई चवणु लॻियूं, हे राजा कंस, तूं हेॾी वॾे प्रतापी राजा थियण ते बि हिन हालत में मोअल पृथ्वीअ ते पियो आहीं। जे तूं श्री कृष्ण ऐं पंहिंजनि वॾनि सां नाहक़ी दुश्मनी न करी हा त छो तुंहिंजी अहिड़ी दुर्दशा थिए हा। साधन ऐं महात्माइनि खे दुख ॾियणु कदाचित चङो न आहे। ही सभु हाथी घोड़ा ऐं माल पंहिंजो छॾे तूं हलियो पियो वञी। असांजे बदहाल ऐं रोअण ते कुझु ध्यानु बि नथो ॾीं। तुंहिंजे विछड़ण करे असांजी कहिड़ी गत थींदी। तूं दुनिया में पाण जहिड़ो कंहिंखे बि न सम्झंदो हुवे, हींअर इहा तुंहिंजी वॾाई केॾां वई जो हीअं कफ़न खां सिवाइ पियो आहीं। तुंहिंजे सुम्हण ऐं वेहण वास्ते जे शीश महल ऐं रंग महल ठहिया आहिनि, तिन में केरु वेहंदो ऐं सुम्हंदो? तुंहिंजे जराऊ सिंघासन ते केरु वेही मथुरापुरीअ जो राज कंदो? जॾहिं अहिड़ी तरह घणियूं ॻाल्हियूं करे सभु राणियूं ऐं स्त्रियूं विरलाप करण लॻियूं, तॾहिं श्याम सुंदर दया सागर उन्हनि ते कृपा करे चयो त हे मामियूं, जेके बाग़ में लिखियलु आहे सो कंहिं बि तरह मिटिजी नथो सघे। जेके पाप राजा कंस कया आहिनि से सभु तव्हां ॾिठा हुआ। परमेश्वर जी इच्छा अहिड़ी तरह ॼाणी धीरज रखो। मां तव्हांजे हुकुम में रहंदसि। हाणे उन जो क्रियाकर्म करणु वाजिबु आहे। श्री श्याम सुंदर जे सम्झाइण सां सभिनी स्त्रियनि पंहिंजे पंहिंजे पतियुनि जा लाश जलाए क्रियाकर्म कयो ऐं श्री कृष्ण कंस जो क्रियाकर्म राजा उग्रसेन खां करायो ऐं राजा उग्रसेन खे धीरज ॾिनो। श्री सुखदेव जी चयो, ही श्री श्याम सुंदर जी लीला ऐं कंस जे मार्जण जी कथा जेको मन लाइ ॿुधंदो उन जो कृष्ण जे चरणनि सां प्यार थींदो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 44 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।